जय झूलेलाल। मां चंदा माखीजा असांजे चैनल सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हांजो स्वागत कयां थी। हीअ ख़बर बिलासपुर जी आहे। पूज्य सिंधी पंचायत भवन जूना बिलासपुर में इष्ट देव साईं झूलेलाल जो चालीहा महोत्सव 20 जुलाई खां 28 अगस्त ताईं ॾाढे उमंग ऐं उत्साह सां मनायो वियो। नागपुर मां आयल संत साईं ठाकुर मोहनदास जी, भूसावल मां आयल भाई किशोर काड़ा ऐं भाई अमर जग्या संगत खे प्रवचन ऐं भजननि सां निहाल कयो। चालीहा महोत्सव सां गॾु हिकु नई परंपरा जी शुरूआत बिलासपुर में थी। साईं झूलण जे अॻियां हिकु प्रोग्राम मां स्वरूप सास पूजन जो रखियो वियो, जंहिंमें नुंहुं पंहिंजी ससु जो तिलक लॻाए माला पाए आरती कई ऐं मिठाई खाराई। ससुनि पंहिंजी नुंहरुनि खे आशीर्वाद ॾेई करे भाकुर पातो ऐं मिठाई खाराई। भूसावल जे भाई किशोर काड़ा सभिनि सां निवेदन कयो कि पंहिंजी नुंहं खे धीअ वांगुरु ई प्यार ॾिजे ऐं नुंहं बि पंहिंजे ससु सहुरे खे माउ पीउ वांगुरु ई प्यार ऐं आदर ॾिए। इन प्रोग्राम में सभिनि जूं अखियूं आली थी वयूं। भॼन ऐं झूमिर खां पोइ साईं ठाकुर मोहनदास जे हथनि सां ससु ऐं नुंहरुनि खे उपहार ॾिना विया ऐं सॼी संगत संतनि खां प्रसाद ऐं आशीर्वाद वरितो। कार्यक्रम खे सफल बणाइण में जगदीश हरद्वानी, रूपचंद डोडवानी, प्रीतम दास नागदेव, जगदीश जग्यासी, लता हरद्वानी, गुंजन दुसेजा, कंचन रोहरा, अनीता लालचंदानी, मंजू मोहनानी ऐं झूलेलाल वेलफेयर सोसाइटी जा सक्रिय सदस्य शामिल हुया। बिलासपुर जी हीअ ख़बर फ़िलहाल एसि ताणी। अगरि तव्हांखे हीअ न्यूज़ वणी आहे त सिंधीअ में ख़बरूं ॿुधण लाइ सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल।